कराची में गनी चौरंगी वारे इलाके में प्लास्टिक ठाहींदड़ फैक्ट्री खे लॻल बाहि ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। फायर ब्रिगेड जूं 8 गाड़ियूं बाहि विसाइण वारे अमल में रुधल आहिनि। बाहि लॻण सबबि इमारत जो कुझु हिसो किरी पट पइजी वियो आहे। बाहि जी शिदत वधीक हुजण करे शहर मां वधीक फायर ब्रिगेड गाड़ियूं तलब कई वयूं आहिनि। तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे कराची मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर आमिर सुप्रो। जी आमिर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल फरा ही साइड एरिया जो गनी चौरंगी वारो इलाइक़ो है जैमें प्लास्टिक फैक्ट्री में जो है बाहि लगी है। बाहि तेज लगन सबब परे परे ताईं उनजो जेका धुओं है वो नजर अचे पियो। बे तरफ़ 8 फायर ब्रिगेड जूं गाड़ियूं आहिनि जेके बाहि विसाइण में मसरूफ़ आहिनि, पर बाहि ते हिन महिल ताईं कंट्रोल न थी सघियो। ऐं बे तरफ़ रेस्क्यू जूं जेके टीमूं आहिनि उहे बि उन जॻह ते मौजूदु आहिनि, पर जेको वधीक फायर ब्रिगेड जूं गाड़ियूं शहर मां घुराइण जी कोशिशि कई पई वञे। असांजी इंतज़ामिया सां ॻाल्हि थी आहे, उन्हनि जो चवणु आहे त हिन महिल ताईं को बि जानी नुक़सान जा इतला न आहिनि, पर बाहि जेकी आहे उन ते कंट्रोल न थी सघियो ऐं इंतज़ामिया पिणु मौजूदु आहे। ऐं जेके गाॾियूं आहिनि उहे ॿीहर वधीक घुरायूं वियूं आहिनि पाणी जूं बाहि विसाइण जे लाइ। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी आमिर अपडेट करण लाइ।